अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे सिंगर फरज़ाना बहार जे बारे में कुछ ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हां दोस्तनि जे लाइ ख़ुशख़बरी खणी आयो आहियां। उन्हनि दोस्तनि जे लाइ हिन वीडियो में अॼु ख़ुशख़बरी आहे जेके दोस्त फरज़ाना बहार जे गाननि खे पसंदि कंदा आहिनि। जी दोस्तों, उहा ख़ुशख़बरी कहिड़ी आहे इहो मां तव्हांखे ॿुधायां थो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त फरज़ाना बहार जो न्यू एल्बम अची रहियो आहे ऐं कहिड़ी कंपनी में अची रहियो आहे इहो बि मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। जी दोस्तों, मां तव्हांखे पहिरियों इहो ॿुधाईंदो वञा त हिन एल्बम जी रिकॉर्डिंग कहिड़े स्टूडियो ते थी रही आहे। दोस्तों, हिन एल्बम जी रिकॉर्डिंग इरफान समो जे स्टूडियो ते थी रही आहे ऐं हीअ एल्बम SR प्रोडक्शन में रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों, हीअ एल्बम ईद जे लाइ तयारु थी रहियो आहे, ईद गिफ्ट आहे। दोस्तों, अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।